एक उम्र में छाजियां दस कम कार कदस ये तो सामने दस तो सा खेल दस लाला रफ़ीक ज़ोर सुठो सिंगर भी आहे। इहा जेका ॼाण या इंकशाफ असांजे ॾिसंदड़ ते हाणे थियो। हा, इन खे पूरो कर। अच्छा इनके पूरो करणो पवंदो। एक उम्र में जानी छाजियां दुस कम कार कंदुस या प्यार कंदुस कीअं तोसां मिलंदुस कीअं तोसां खिलंदुस हिते उमरियूं हुजनि के सव सुहिणा ओ हिते उमरियूं हुजनि के सव सुहिणा हिते उमरियूं हुजनि के सव सुहिणा हिकु मौत मुए जो भव सुहिणा ॿियो तो मां नथो थिए ढव सुहिणा वाह लाला वाह वाह वाह। तुंहिंजी ट्रोड़ी ट्रोड़ी वाग वठां मां त चिंबड़ी तुंहिंजो चाह चुमा ओ तुंहिंजी ट्रोड़ी ट्रोड़ी वाग वठां मां त चिंबड़ी तुंहिंजो चाह चुमा ये बहकियूं ॻाल्हियूं बख़्श कजां इहे बहकियूं ॻाल्हियूं बख़्श कजां मूंखे मोहबत जो आ मौ सुहिणा वो मूंखे मोहबत जो आ मौ सुहिणा मूंखे मोहबत जो आ मौ सुहिणा हिकु मौत मुए जो भव सुहिणा ॿियो तो मां नथो थिए ढव सुहिणा। वाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त। मुए जो भव सुहिणा ॿियो मोचड़नि जो वाढ सुहिणा ड्रो तो के तो हाणे 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 हिन इहो गंद कयो गंद गंद हाणे हाणे हिन किचरे वारी माना गंद खोली आहे। उस्ताद बुखारी जी हेॾी सारी शाइरी रुणे के तूं जो काज़ो पर ट्रांसलेशन असल में चाहे हे सदाई रहियो पादरन में पादरन में रहियो आहे ने करे न पंहिंजी पंहिंजी दिल जो इज़हार कयो अथई। हा पोली बोल सोलो 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 हाँ वक्त जे सही साम्हूं एक्टिंग वॾी कई तॾहिं त पादरनि जो भव सुहिणा थो चए न। क्यों 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 हा मां चवांसि थो फ़क़ीरनि सां न कर खेचल अल्लाह नाराज़ थी पवंदी अल्लाह नाराज़ थी पवंदी मता कंहिंजी ॾुखाई दिल मता कंहिंजी ॾुखाई दिल अल्लाह नाराज़ थी पवंदी। वाह वाह। फ़क़ीरनि सां न कर खेचल फ़क़ीरनि सां न कर खेचल अल्लाह नाराज़ थी पवंदी अल्लाह नाराज़ थी पवंदी। वाह वाह। मता कंहिंजी ॾुखाई दिल अल्लाह नाराज़ थी पवंदी। वाह 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 वाह। कोई सबक सीखी कुछ गुलड़ा न गुलड़ा सीखिए गुलड़ा सीखिए गुलड़ा सीखिए बस इन्हें कलाम में सीखियो। ये करने रिएक्ट करने यार हो जल्दी उठा मोबाइल तो इनका सुंदर न करना रिएक्ट कर रिएक्ट कर। हाँ क्यों कहो न तव्हां डायलॉग शुरू कर असां चिप कंदासीं तव्हां शुरू कयो असां चिप कंदासीं गानो था न पोयो जो कुछ है पोली टाइट डेस टाइट पाइल डेस हाँ पोलियूं न असांजूं चरिया रिफ्लेक्टर था है रिफ्लेक्टर था पोली कर रहे हैं सर हल्को करीस हेठ रखीस हेठ करीस ओ बा हेठ वे
हाँ बस चश्मा अंदर लगा ले असांजी नज़र कमज़ोर छाजे करे इन रिफ्लेक्टरनि ते कई आहे यकदमि माना वक़्त खां अॻे अंधा थी वियासीं सिधो थी तो मथे हले नवाब नवाब क्यों अल्लाह अरे रिफ्लेक्टर थियो आहे थियो आहे। क्यों हिकिड़ो मिंट त यार सेटिंग ते करण ॾे न बाबा टाइम कोन्हे न सम्झ न ॻाल्हि खे यार यार हलो 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 वरी निमाज़ जो कलाक बि उन नवाब थो ॻाल्हाए मूं तोखे हिते उन लाइ घुरायो आहे त केस तां हथ खणी वञे इन में तुंहिंजी भलाई आहे तव्हां मूंखे हिते धमकी ॾियण लाइ घुरायो आहे मां धमकी कोन थो ॾियां पर तोखे सलाह थो ॾियां मूंसां तव्हांजी भेण जो कातिल न आहे तोखां ग़लती थी आहे कातिल अञा को ॿियो हूंदो जेकर मूंखे ख़बर पई त मुंहिंजी भेण जो कातिल मूंसां न आहे त मां केस तां हथ खणी ईंदुसि ऐं तव्हां खां सलाह बि कोन वठंदुसि नवाब तो मथे कर थोड़ो नवाब तो ॻाल्हाए मूं महिल मूं हुन साथ ॾिनो मीर नवाब ख़ान मां पंहिंजे मौत खे क़बूल कंदुसि पर तव्हां सां कॾहिं हथ कोन मिलाईंदुसि हा नवाब तो ॻाल्हाए तोखे मां न पर तुंहिंजा दोस्त ई तोखे माराईंदा वञी पाण लाइ हा क्यों